नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में बल्दियाती चूंडनि जे नतीजनि ते रद्दअमल ज़ाहिर कयो। मरियम नवाज़ पंहिंजे ट्वीट में चयो है त तब्दीली अची न रही है, तब्दीली वञी रही है। इहा बि ज़िलत ताननि ऐं लखनि दवाऊं खणी वयूं आहिनि। संदो चवण त 22 करोड़ जे मुल्क खे महांगाई, लाक़ानूनियत, नालाइक ऐं नाअहल जे दलीलनि में फासाए हर शोबे में बदतरीन ऐं तारीख़ी नाकामी जो दाग़ पंहिंजे मथे ते सजाए वञी रही है। यादि आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में थियल बल्दियाती चूंडनि में हुक्मरान पार्टी PTI खे केतिरनि ई हंधनि ते शिकस्त मिली है ऐं 4 शहरनि जे मेयर जी सीट ते हिकु बि उम्मीदवार कामयाब न थी सघियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।